अलिफ ए तन रब सच्चे दा हुजरा विच पा फ़कीरा झाती हू ना कर मिन्नत ख्वाजा खिज़िर दी तेरे अंदर आब हयाती हू शौक़ दा दीवा बाल हनेरी मतां लभी वस्त खड़ाते हू मरन थियन अगे मर रहे बाहू जिना हक दी रमज़ पिछाती हू। तर्जुमो ऐ फ़क़ीर तुंहिंजो ही जिस्म सच्चे रब ताला जे रहण जो हंधु आहे। तूं पंहिंजे मन में झाती पाए ॾिस। तूं हज़रत ख्वाजा खिज़र जो थोरो न खण छो त ख़ुदि तुंहिंजे अंदरि इश्क़ इलाही जो आब हयात मौजूदु आहे। तूं पंहिंजे ऊंदाहे मन में शौक़ इलाही जो ॾीओ रोशन कर। शायदि तोखे पंहिंजे गुम थियल शइ जेका तुंहिंजे मन में रूपोश थियल आहे हासिलु थी वञे। ऐं बाहू उहो सालिक दरवेश जंहिं हक़ ताला जी रमज़ खे सुञातो उहो हिन जिस्मानी मौत खां अॻु में ई मरी चुको ऐं ॿ दफ़ा हुन ते मौत न अचिणो आहे, यानी हाणे हुनखे दाइमी हयाती मिली वई। शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह सुर माज़ूरी में फ़रमाए थो, मरणा अॻे जे मुआ से मरी थियनि न मात हूंदा से हयात जीअणा अॻे जे जिया। अलिफ ए तन रब सच्चे दा हुजरा दिल खड़िया बाग बहारां हू विच ई कूज़े विच ई मुसल्ले विच ई सजदे दियां थारां हू विच ई काबे विच ई किबला विच इल्लल्लाह पुकारां हू कामिल मुर्शिद मिलिया बाहू ओ आपे लहसी सारां हू। तर्जुमो मुंहिंजो ही तन सच रब ताला जो सच्चे रब ताला जो हुजरो ऐं क़यामगाह आहे। उहा हक़ीक़त पसी मुंहिंजी दिलि बाग़ बहार थी टिड़ी पई आहे, खिली पई आहे। हाणे मुंहिंजे मन जे अंदरि ई कूज़ा मुसला ऐं मस्जिदनि जा मक़ामात मौजूदु थी पिया आहिनि। मुंहिंजे अंदर में काबो किबलो ऐं ज़ाती ज़िक्र इल्लल्लाह जी पुकार आहे। ऐं बाहू मूंखे कामिल शरीद मिलियो, कामिल मुर्शिद मिलियो आहे ऐं उन्हीअ जे तुफ़ेले इरफ़ान हक़ हासिलु थियो। उहो कामिल मुर्शिद पाण ई मुंहिंजी ख़बरगिरी निगहबानी कंदो। सुभान अल्लाह।